अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली तहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां मुनवर मौलाई जे परस्तारनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। उहो मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां त कहिड़ी ख़ुशख़बरी आहे। दोस्तों, उन खां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे उहा ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां त उहा ख़ुशख़बरी इहा आहे त मुनवर मौलाई जो हिकु न्यू एल्बम अची रहियो आहे। तमामु बहितरीन सुपर हिट एल्बम आहे। तव्हां सोचे रहिया हूंदव त हिन एल्बम जो चीफ सिलेक्शन केरु आहे। दोस्तों, इहो मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन एल्बम जो चीफ सिलेक्शन सैयद सागर शाह आहे। पिण हिन में तमामु बहितरीन शाइर आहिनि। सलीम चांडियो, उबैदुल्ला कुलाची, बाबू तहीम ऐं उनखां अलावा काफ़ी सारा बहितरीन शाइर हिन एल्बम में आहिनि। दोस्तों, ही एल्बम तमामु बहितरीन एल्बम आहे। नाज़ प्रोडक्शन में ही अची रहियो आहे। 2022 जो गिफ्ट एल्बम। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त तव्हां वीडियो के लाइक कयो, चैनल के सब्सक्राइब कयो। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे खुश रखे, सलामत रखे।